उदिरोलाल सिंधु दरिया में चढ़ ऐं मुसलसल बरसातनि जे करे SM बचाव बंद में हंधा हंधा दहाड़ पइजी विया। ख़ैबर मटियारी सेखा ठाला पुराणा ओल्ड सईदाबाद भाणोट जे बचाव बंदनि जी सूरत हाल घटनी जोगी पाणी जे वहिकरनि में मुसलसल वाध आसपास जे ॻोठनि में शहरनि जे रहवासियुनि में ॾह पखिड़िजी वियो। कचे मां रॾ पलाण जो सिलसिलो जारी मानसून बरसात तबाही मचाए छॾी। कचे वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। काफ़ी माण्हुनि जा बरसात पवण करे घर ढही विया, जेके बीआरओ मददगार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। पाणी जे वहिकरनि में इज़ाफ़े जे करे बचाव बंदनि ते दबाव वधी वियो। अहिड़ी सूरत हाल ॾिसंदे ॻोठाणनि डिप्टी कमिश्नर मटियारी, रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूबुज़्ज़मान समेत आला इख़्तियारनि समेत आपाशी जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी एरीगेशन खां मुतालबो कयो त नोटिस वठी बंदनि जो जाइज़ो वरितो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।